पुट छोटू दुआ घुर त ही दुश्मनियूं खत्म थियन। साईं मां त रोज रोज दुआ घुरंदो आहियां पर मुंहिंजी दुआ लगे ही कोन थी। तुंहिंजी दुआ ज़रूर क़बूल थींदी छोटू। वञ हाणे वञी चाय ठाया। जी जी। रुखसार बेगम सच पुछी न हिननि दुश्मननि मूंखे एतिरो त खफ़ा कयो आहे जो दिल चवे थी त सॼी मिल्कियत कमाल खान जे हवाले करे ही ॻोठ हमेशा हमेशा लाइ छॾियूं हलियो वञा। उन खां पोइ बि पूरी ज़िंदगी कमाल खान जा हिन ॻोठ जे मथां ज़ुल्म ख़त्म ई कोन थींदा साईं। ॿी वाट इहा आहे त हथियार खणी वञी हाकिम खान जे ॻोठ ते हमलो कयां। इन्हनि ॿिन्ही सां गॾु ॿिया बि काफ़ी ॻोठाणा वीचारा मरंदा पर इन्हनि ज़ालिमनि जो सफ़ायो त थी वेंदो। उन खां अलावा जेकॾहिं ठाह जो को ॿियो रस्तो आहे त उहो रस्तो अख़्तियार कयो। हाकिम खान चवे थो त ठाह इन शर्त ते थींदो त तोखे ओठे ऐं कमाल खे बख़्श करणो पवंदो। वधीक नुक़सान खां बहितर आहे त तव्हां इहो क़दम खणो। इन ई क़दम सां ईअं थींदो जेके हितां जा ॻोठाणा बेगुनाह मारिजी विया आहिनि उहे महशर जे ॾींहं अची मुंहिंजे गिरबान मां वठंदा ऐं मूंखां इहो ई सुवाल कंदा त तो असांजे कातिलनि खे बख़्श छो कयो। साईं वधीक ॻोठ वारनि सां सलाह कयो। जेको बहितर तव्हांखे लॻे उहो रस्तो अख़्तियार कयो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।